कंदकोट में बडाणी जे मुबैना जिनसी हवस जो निशानो बणायल ॿिनि नारियुनि अरबेली ज़ाल नूरमद भुट्टो ऐं रशीदा ज़ाल बडल सदस्य मुड़सनि ऐं सोटनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असीं ॻोठ ॿियो भुट्टो बडाणी जा रहवासी आहियूं। हिकु महीनो अॻु चइनि जवाबदारनि शमद अल भुट्टो, शबीर पुट शाहनवाज़, पुलिस एहलकार कमर जो पुट सिराज ऐं हफ़ीज़ पुट फ़कीर मोहम्मद भुट्टो असांखे जिनसी हवस जो निशानो बणाए ज़्यादती कई। हुननि चयो त असीं मंझंदि जो विचो पाए माल जे गाह लाइ ज़मीन ते वियल हुआसीं। हुन असांजे पोयां औरत सां मिली करे घर में पियल खीर में नशो मिलाए छॾियो ऐं मग़रिब जे वक़्तु असां खीर पीतो त असांखे ज़ोहर ताईं होश न आयो। हुन जवाबदारनि पाण ई असांखे होश में आंदो ऐं असां पंहिंजे वारसनि खे इतला कयो त असांखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां बडाणी जे डॉक्टर लजपत तस्दीक कई त हिननि खे नशो ॾिनो वियो आहे। मुतासिर ख़ानदान चयो त जॾहिं असीं अहिड़ी दांह फ़रियाद थाणे तरफ़ खणी वञी रहिया हुआसीं त तरह जे वॾेरनि असांखे प्रेशर ॾेई ख़ामोश रहण जो चयो ऐं फ़ैसिले में 22 लख ॾंड मुक़ररु कयो। फ़ैसिलो थियण बाद असांखे पुलिस ऐं मेडिकल कराइण खां रोकियो वियो, पर हाणे हू जवाबदार असांखे ॿीहर ब्लैकमेल करे रहिया आहिनि। मुतासिर ख़ानदान सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध DIG लाड़काणे SSP कश्मीर कंदकोट खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।